इंडस कंसोर्शियम पारां मुख़्तलिफ़ फील्ड्स में जेके औरतूं कमु कंदियूं आहिनि उन्हनि जेके किरदार अदा कया आहिनि बोर्ड में मुसीबतनि में उन्हनि खे भेटा पेश करण लाइ अॼु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। हिते मौजूदु महिमाननि सां ॻाल्हाईंदासीं त उहे औरतुनि खे कीअं भेटा पेश कनि था। असां ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त सिंध जे 5 ज़िलनि में घोटकी आहे, सखर आहे, बदीन आहे, सांगड़ आहे, इन्हनि जूं जेके ख़वातीन आहिनि जेके बोर्ड मुतासिर रहियूं उन्हनि बोर्ड मुतासिर थियण खां पोइ पंहिंजे घरनि ऐं पंहिंजे इलाइक़े जी ॿीहर बहाली में जेको किरदारु अदा कयो आहे उन्हनि औरतुनि खे असीं अॼोके प्रोग्राम जे ज़रिए ट्रिब्यूट पेश पिया करियूं। असीं उन्हनि औरतुनि खे ख़राज तहसीन पेश करण जी कोशिशि कईसीं जिन 2022 में तमामु घणो ॾुखियो वक़्तु ॾिठो। जेके 2022 जा फ्लड्स हुया, ॿोॾि हुई, उन्हनि मां केतिरे हद ताईं मुतासिर थिया ऐं अॼु बि जॾहिं हीउ इवेंट हले पियो त सभिनी औरतुनि जी अखियुनि मां लुड़क वहनि पिया। किन पंहिंजा प्यारा विञाया, किन पंहिंजी अखियुनि सां घर खे ॿुॾंदे ॾिठो जेको तमामु घणो अफ़सोसनाक हुयो। सो अॼु जो हीउ जेको मक़सदु हुयो न इंटरनेशनल वुमेंस डे खे सेलिब्रेट करण जो ऐं मख़सूस तौर ते हिन इवेंट में हिकिड़ो ट्रिब्यूट ॾिनो वियो उन्हनि औरतुनि खे जेके ॿोॾि जे दौरान हुननि घणनि चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। सो इहो तमामु घणो एप्रिशिएबल आहे। ऐं मैसेज इहो ॾियणु चाहींदसि त पंहिंजे आवाज़ खे कॾहिं बि दॿजण न ॾियो, आवाज़ उथारियो, आवाज़ उथारींदव त उन सां को न को फ़र्क़ु जेको आहे ज़रूरु पवंदो। इंडस कंसोर्शियम ने उस सैलाब में उन तमाम ख़वातीन के साथ खड़े रह के काम किया। हमने उनके रिलीफ एक्टिविटी में काम किया, उनके लिए लाइवलीहुड के मौके अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड की, उनके लिए वॉश की अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड की वॉशरूम्स की शक्ल में और साथ साथ हमने उनके लिए विंटराइजेशन किट, क्योंकि सर्दियों के वक्त थे, उनके लिए विंटराइजेशन किट और मेडिसिन का भी इनेकाद किया। क्योंकि इंडस कंसोर्शियम 64 ऑर्गेनाइजेशंस की अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन है, तो हमारी तमाम तंजीमों ने मिलकर इस मौके पे इस सूरत हाल में इन सबका साथ दिया। असांजो 2022 में जेको सैलाब आयो उन में जेके सर्वाइवर्स हुयूं या जन सफ़र कयो ख़वातीन उन्हनि जे नाले कयो वञे थो, उन्हनि खे ट्रिब्यूट ॾिनो वञे थो कि उहे ख़वातीन जेके सर्वाइव करे आयूं, जन फ्लड में एतिरा इशूज़ ॾिठा, जन पंहिंजे घर खे, फैमिली खे, लाइवलीहुड खे सपोर्ट कयो ऐं उन मां मुश्किल हालातनि मां निकिरी आयूं। 2022 में सैलाब आयो, इन में मां पाण लेडी हेल्थ वर्कर आहियां। असां एनजीओ सिंध गवर्नमेंट असां सभिनी मिली कमु कयो। अॼु वारो ॾींहुं जेको आहे इंटरनेशनल वुमेंस डे उहो तमामु घणो अहम ॾींहुं आहे। इन जे हवाले सां न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरी दुनिया में इन ॾींहं खे मल्हायो पियो वञे। ऐं इन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उहे औरतूं जिन पंहिंजे हक़नि जे लाइ जाखोड़ कई आहे, पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कई आहे, महिनत कई आहे, त हिकिड़ो त उन्हनि खे असीं एक्नॉलेज करियूं ऐं ॿियो उन्हनि खे मञता ॾियूं त हू कहिड़नि मुश्किल हालतुनि में अॻियां वधियूं आहिनि। असल में अगर कोई भी नाइंसाफ़ी हो रही है तो अपनी मोहल्ले की, अपने घर की औरतों को जमा करें और सब के साथ मिल के आवाज़ उठाएं और वहाँ जो इदारे कायम हैं उन इदारों के साथ भी कनेक्शन बनाएं, तो उससे क्या होगा कि हमारी औरतें मजबूत होंगी। फ्लड्स 2022 में 1,30,00,000 माण्हू मुतासिर थिया, तक़रीबन 73 लख माण्हू बेघर थिया, 21 लख जेको सो घर डैमेज थी चुका। सो एॾो वॾो स्केल हो ऐं मर्द औरतूं ऐं उन्हनि जूं जेके तंज़ीमूं हुयूं गॾिजी जेको आहे फ्लड्स 2022 जे ऑपरेशन खे उन्हनि कामयाबु कयो। प्रोग्राम में मौजूदु महिमाननि जो चवणु हुयो त जेकॾहिं औरतुनि खे मौक़िया ॾिना वञनि त उहे बि जिद्दोजहद करे मर्दनि वांगुरु ई किरदारु अदा करे सघनि थियूं, मुआशरे में बराबरी जो किरदारु अदा करे सघनि थियूं। कैमरामैन हमाद सां गॾु शहज़ाद जलवाणी, आवाज़ टीवी, कराची।